असां तुंहिंजो नालो छा आहे? फ़कीर मौला बख्श फ़कीर मौला बख्श वसाण। वसाण। ऐं तुंहिंजो भला असुल ॻोठु कहिड़ो हो? किथे जो हुई असुल? असुल ॻोठु माना पहलवान खान इहो जेको रावतानी भर वारो? हा ये अॻु में त ना मखीअ रहा तो वरी खूबे ॻोठ बि रहिया पर मूंखे यादि करो इन ॻोठ जा। न पर अञा मिट माइट तव्हांजा इन खां पहिरीं मखीअ में बि हुआ? न मखीअ में दीनू वारा दीनू ख़ुदा वग़ैरह पी माना थोरो ॻाल्हि खे सम्झो जेको दीनू जेको मास्तर दीन मोहम्मद कंहिं ज़माने में मशहूरु हो हा उहो पंहिंजो माइट हो? हा सौटो मुंहिंजो सोटो उहे मखी में रहिया? मूंखे ज़मीन हुई हा। ऐं हीउ जेको खूबे जो वाणी जो ॻोठु था चवनि त हिकिड़ो त पहिलवान जो ॻोठु पोइ आबाद थियो हीउ फौजी माण्हू आहे जी जी पर हीउ जेको खूबे जो ॻोठु आहे इहो खूबो तो ॾिठो हो कॾहिं जो? ॾिठो कोन हो। खूबो ॾिठो कोन हो? पड ॾिठा खूबे जायूं ॾिठियूं। हा हा पोइ इन मार्शला पई न हा पोइ मार्शला वरी वाणिया भॻा पाको सां ठहियो हला छा वाणिया भॻा पोइ असीं वञी पलहाने ॻोठ वेठासीं ऐं खूबे ॻोठु 33 ॻोठु एकड़नि में 33 एकड़नि में हा उहो ॻोठु आबाद थींदे त कोन ठो जॾहिं पंहिंजा मिट माइट कुझु माण्हू हुते वेठल बि हुआ चवनि त उहो कोन ठो? हा सभु वेठल आहे सॼो ॻोठु माना मुल्क आबाद माण्हू आहे वॾो ॻोठु। तुंहिंजो ॼम पोइ कॾहिं थियो? मिसाल पाकिस्तान ठहियो त उन खां अॻु में जीअं भला मिसाल हुरन वारी मार्शल तो यादि कोन्हे? हुरन वारी मार्शला मूंखे यादि आहे। ॼाई किथे इन कोन्हे मखीअ में मखीअ में? जी इहो बुनियादु ॿुधा न कहिड़ी जॻह ते? हुते वियो कोन हेॾी 9-10 चक जे आसपास ज़मीन हुई। उते ज़मीन हुई ज़मीन आहे पाटाणी थोरी ज़मीन हुई पोइ उते वञो। तुंहिंजे वालिद जो नालो छा हो? अब्दुल रशीद। फ़कीर अब्दुल रशीद। फ़कीर अब्दुल रशीद। अब्दुल रशीद जे पीउ जो नालो? अब्दुल रशीद जे पीउ जो नालो मिठो। मिठो हा। मिठो। हाणे पोइ उहो तुंहिंजा भाइर घणा? मुंहिंजा भाइर अॻु में त हिकिड़ो सखर गुज़ारे हिकिड़ो नालो छा जोही बाक़ी ॿियो भाउ बचियल भाउ ॿियो मुंहिंजो भाउ न हूंदो गुलाब उहो मूंखे यादि कोन्हे। हाणे इहा त ॻाल्हि चङी त ॿुधाई मिसाल तौरु जेका हुरनि जी मार्शल आहे उन में जेके ॿिया माण्हू ॿधिजी विया त अव्हांजा मिट माइट बि ॿधिजी विया। हाणे कहिड़ा कहिड़ा इन पंहिंजे इन ॻोठ मां पंहिंजे वसाणनि मां जमायत मां कहिड़ा माण्हू ॿधिजी विया? इन ॻोठ में जां घणा ॿधल आहे हाणे केतिरा यादि करो एतिरो कोन्हे। तूं पंहिंजे मिसाल तौरु जेको रमज़ान हो न अव्हांजो वॾो? हा हा उहो माना जोहिया लोड़े जो गुज़ारी कोथे उहो लोड़े में हो? हा हा पोइ उहो कीअं गुज़ारी कीअं थोरो यारे लोड़े में शादी करे अची पास वठी आयो। पास वठी आयो? हा शादी करे मटू फ़कीर घरां। मटू फ़कीर घरां? हा पोइ वरी सिगो ई माना गाड़ी बीमारी जो गुज़ारे। माना माण्हू पंहिंजा वीचारा जेलनि लोड़नि विया पोइ हिननि ॾुखी हालत में पोइ हुन वीचारे शादड़ी जो फ़र्ज़ु पूरो कयो। हेतिरी शादड़ी कई उन पास वठी आयो? पास वठी आयो। पास छा हूंदी? पास सरकारी पास? 2 रातियुनि जे लाइ 2 रातियूं 3 रातियूं। हा त हुन 2 रातियूं शादी कर पोइ लिखी ॾींदा त 2 रातियूं रहंदे वरी वापसि पहुची जा। माना लोढ़े जो मैनेजर इजाज़तनामो ॾींदो पास पास ठाहे ॾींदो। ऐं उहो शादी करण त मोकल सिर्फ़ु 2 ॾींहं मिली? हा बसि कमु कराईंदो पास 2 ॾींहं हुई घणो वधीक कोन ॾींहं 2 3 वधीक कोन्हे। उहा जेका शादी घर वारी त शादी घर वारा पोइ वठी वियो? वठी वियो जोईअ में? जोई वठी वियो पोइ वरी अची विया हिते न उहो तुरत उते गुज़ारे वियो? हा न इहो अॻे सां ॻाल्हि ॿुधी तव्हां बि किथे कई त मिसाल क़ासिम फ़कीर संजाणी जेको आहे न क़ासिम फ़कीर पोइ जोही जे लोड़े में उते गुज़ारे वियो। वरी पोइ चंद ॾींहंनि खां पोइ जेका ॻाल्हि इहा पाण ॿुधी त लाल बख़्श फ़कीर जो पीउ जेको साजन फ़कीर दरवेश हो जमायत साम्हूं रहंदा न उहो साजन फ़कीर उन जोही में गुज़ारे वियो। त अव्हां अॻे मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाई त जेको रमज़ान अव्हांजो हो उहो बि इन्हनि ॾींहंनि में? हा उन्हनि ॾींहंनि मार्शल टाइम में उहो तो अखे कोन यादि तोखे कोन्हे? मूंखे यादि आयो बसि नंढड़ो आहियां। हा हा उहो ॾींहुं हिकिड़ो मूंखे ॾिठो आहे बसि बचियल काटिजे पियो त न वेह चए थो भाउ खे छिड़बू छो थो ॾी ख़ैर हा भाउ हा ठीकु आहे भला इहो जेको जां मिसाल भिड़ी आहे ऐं इहो जेको खूबे जो पुराणो ॻोठु कांडेरो वसाण बि हिते मशहूरु पुराणा जमायत जा ॻोठ आहिनि पहिरियां राबतानी थी साहिबन फ़कीर जो ॻोठु थियो मुगरी पोटा थिया पर इहो जेको तरा हुन में जेको हीअ जेका हुननि जी मार्शल हुई उन वक़्तु जेका फौजूं मिलिट्रियूं जेके अची राति जो पहुंदियूं अंग्रेज़ दौर जूं ॾिठियूं इहो थोरो ॿुधायो उहो कीअं भला हो? हेतिरे कद जा हीअ बाडी ऐं घरनि में हिकु आयो पियो अहिड़ी छपड़ी थियल आहे तीली हल हा अहिड़ियूं ॻाल्हियूं उहो माना बाहि ॾियनि का बाहि ॾेई हा कांडेरे ॻोठ में माण्हू हिकिड़ो कोन पड पिया ॻोठु ख़ाली कराए छॾियो? ख़ाली कराए छॾियूं माण्हू वेठी वेठा भीड़ीअ ते पलवाने पलवाने ॻोठ पलवाने ॻोठ 2 टे नंबर ॻोठु थी वियो गुलशेरे ॻोठु पलवाने ॻोठ
माना तुंहिंजो चवण जो मक़सदु जेका मार्शल लॉ छिती हुई जेका 42-43 वारी इन खां तुंहिंजी पहिरीं पैदाइश आहे ईअं 1940 जी हा 40 जी त 40 जी 60 साल ऐं 20 ही 81 त 81-82 साल तुंहिंजी उमिरि आहे जी जी त इहे उसन पसंद वारा जेके नंढा नंढा ॻोठ उन्हनि सभिनी खे मिलिट्री चयो त बाबा या वॾनि शहरनि में वियो हा। जिन त साड़े छॾींदासीं उहे साड़े छॾियूं साड़े छॾियूं बिल्कुलु ॻोठ मैदान पोइ जेके काडर ॻोठ हो न मिरूं वेंदा थम हूंदा हा झंगल हुआ न जंगल जंगल। जंगल आहे ॿियो चवंदा 11 पुली वटि बगड़ खाईंदा हुआ जेके माण्हू हा, पंध विचाराईंदा वाक़ई। इहो कीअं भला इहो त माण्हू हिते लंघंदा कोन ॾींहं जो बि सवारियूं हलंदियूं कोन हा ऐं जे हिते खां माण्हू लंघंदो जान मुड़ुसु हा। वरी जूता जा के काठ जी पटियूं पेट खे ॿधी पोइ लंघंदा जे बगड़ झटि वठंदो उन खे लॻे पोइ बगड़े पिया लटकण लॻे भाॼी वञी बाक़ी जहिड़ो तहिड़ो माण्हू ॿकरी खणी वेंदो माना इहो ज़ुल्म ॾिसो हिकिड़े पासे पाण थधे मग सां ॻाल्हायूं हा। हिकिड़े पासे मिलिट्री अंग्रेज़ वारी जेका अंग्रेज़ हिकिड़े पंहिंजा पकड़। माण्हू हुरगाज़ी वेठनि पिया हिकिड़े हिकिड़ो हुन कारे अंग्रेज़ जी हारां पई जेको माण्हुनि खे जेको रातिनि जो रातियूं अचे बाहियूं ॾिए थो ज़ुल्म करे थो तशदुद